अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार मया ग़ज़ाला अबड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते कराची पहुचंदो। वज़ीर आज़म मज़ार कायद ते हाज़िरी भरींदो। वज़ीर आज़म MQM जे मरकज़ बहादुराबाद वञण सां गॾु CM हाउस में कराची जे तरक़ियाती मनसूबनि जे हवाले सां इजलास जी सदारत बि कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि आला सतही इजलास पेट्रोलियम नाणे वारे सेक्रेटरीज़ ऐं ओघरा चेयरमैन जी शिरकत। इजलास में पेट्रोलियम शयुनि जी फ़राहमी ऐं बिजली जी लोड शेडिंग ते ज़ाब्तो आणण ते ग़ौर। अॻूणो वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु पेशावर में जलसे खे ख़िताब कंदो। तयारियूं जारी। जलसो सुमाणी जी निमाज़ खां पोइ शुरू थींदो। नून लीग सदर शहबाज शरीफ़ जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर। लाहौर जी एहतिसाब अदालत में शहबाज शरीफ़ ख़िलाफ़ 3 रेफरेंसेस जी ॿुधणी। हमज़ा शहबाज अदालत में पेश थी हाज़िरी मुकम्मल कराई। अदालत केस जी ॿुधणी 28 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंडनि बाबति नून लीग जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। दरख़्वास्त नून लीग अॻवान हमज़ा शहबाज तरफ़ां दाख़िल कराई वई हुई। नून लीग पारां दरख़्वास्त में स्पीकर, डिप्टी स्पीकर ऐं IG पंजाब खे धुर बणायो वियो। लाहौर जो चीफ जस्टिस अमीर भट्टी पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंडनि बाबति फ़ैसिलो ॿुधाईंदो। बिरासी वेझो लोडर रिक्शा ऐं तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच में टक्कर, 2 ॼणा फ़ौत, 1 ज़ख़्मी। फ़ौतियुनि में ग़ुलाम मुर्तज़ा कलोड़ो ऐं ज़ाहिद हुसैन कलोड़ो शामिल। पुलिस फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो। मीरपुर माथेलो वेझो पुलिस मुबैना मुक़ाबले दौरान हिक जवाबदार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार थियल जवाबदार जी सुञाणप ग़ुलाम कादिर उर्फ़ कादरू घञो तौर थी। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार फ़ौरन पुलिस मुक़ाबलनि समेत संगीन केसनि में घुरिबल हो। ऐं अमर रागी भगत कुंवर राम जो अॼु 137 जनम ॾींहुं मल्हाए पियो वञे। राग खे इबादत सम्झंदड़ भगत कुंवर राम मंदरनि मां भक्ति राग खे ॿाहिरि आंदो।